सो अञा बि अयाज़ जूं खोड़ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि थी अचे त जॾहिं 1 मिनट जो दौरु हो तॾहिं ख़ासि तौर ते इन ॻाल्हि जो बि ज़ोर हूंदो हो त जनरेल हो अयूब ख़ान हो ऐं अयूब ख़ान जी जेका ख़ानी हुई उहा तमामु एॾी त भवाइती हुई जो चङो भलो पखी पर न हणंदो। उन ज़माने में सिंधी शाम थी या उन ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त 1 मिनट जे दौर में ख़ासि तौर ते जेके पंहिंजो नौजवान शहीद थिया, साईं अब्दुल रज़ाक सुमरो हिन जो मोरे जो शहीद थियो, ॿिया बि नौजवान शहीद थिया, खोड़ शहीद थिया। मसरूर हसन जेको हिन ज्योति मार्च जे हिसाब सां हुन ते जेके यूनिवर्सिटी जा शागिर्द आहे उन्हनि ते जेका फायरिंग कराई, काफ़ी माण्हू हुन में चौथी मार्च जे उन्हनि शहीदनि जे हवाले सां पोइ हिकिड़ो शेख अयाज़ जो कलाम हो जेको हुयो त फासिस्ट जे ख़िलाफ़ु हो, पोइ उहो मूं वरी ॻाइणु शुरू कयो। उहो जॾहिं मूं ॻायो त उहो तमामु घणो तेज़ आहे ऐं ख़ासि तौर ते मां उहो न ॻाईंदो आहियां, घणो करे न ॻाईंदो आहियां, पर छा आहे त अॼुकल्ह वरी जेके असांजा जेके दोस्त आहिनि इनकलाबी उहे चवंदा न साईं इहो वरी बि ॿुधायां थो, कुझु जाइनि ते ॿुधायो अथमि, मोरे जी शाम में ॿुधायमि, हाणे बि ताज़ो हिकिड़े दोस्तनि खे ॿुधायां हुआ। सो हिकिड़ो त उन जो जेको उहो आहे शुरूआती हिसो आहे उहो ई आहे। जंहिं वक़्त बि कंहिंजो तो कुटो ओ जंहिं वक़्त बि कंहिंजो तो कुटो ओ मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। ऐं दुनिया भर जा महकूमो ऐं मज़लूमो जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा जंहिं हथ लुॾिया भल मूंखे ॾे केॾो बि घुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। अॼु बि वरी हू फाशी कुता, अॼु बि वरी हू फाशी कुता मूंखे काबू कनि था, मूंखे काबू कनि था फाशी कुता। अॼु बि वरी हू फाशी कुता, अॼु बि वरी हू फाशी कुता मूंखे काबू कनि था, मूंखे काबू कनि था फाशी कुता। अॼु बि वरी हू फाशी कुता गोरो गट विझी गाटे में हू कंहिं गहरे सन्नाटे में, गोरो गट विझी गाटे में हू कंहिं गहरे सन्नाटे में मुंहिंजा गीत विझनि था, मुंहिंजा गीत विझनि था फाशी कुता। अॼु बि वरी हू फाशी कुता मूंखे काबू कनि था, मूंखे काबू कनि था फाशी कुता। ऊंचे वण जीअं मां उभिरां थो, ऊंचे वण जीअं मां उभिरां थो, उभिरी तन खे हेठि ॾिसां थो, हो के टोह लॻनि था, हो के टोह लॻनि था फाशी कुता। अॼु बि वरी हू फाशी कुता मूंखे काबू कनि था, मूंखे काबू कनि था फाशी कुता, फाशी कुता, फाशी कुता। हीउ हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो इको थो हले इन में, चए थो मूं वटि जेको अमृत रसो आहे तंहिं ते विहुजो कहिड़ो वसो आहे, गूंदर गोंच फुटनि था, गूंदर गोंच फुटनि था। अॼु बि वरी हू फाशी कुता मूंखे काबू कनि था, अॼु बि वरी हू फाशी कुता मूंखे काबू कनि था, मूंखे काबू कनि था फाशी कुता। सो इहो कलाम
इहे बि ज़ाहिर सख़्तु आहे। उन ज़माने में अई ॿिए ज़माने में असां इहे जॾहिं ॻाईंदा हुआसीं तॾहिं जवानी बि हुई, भउ बि न थींदो हो। चवंदा हुआ जेल 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 त ॾिठोसीं कोन, पर पोइ बि भउ कोन थियो त जेल जे सलाखनि जे अंदरि छा। हा हूअं त ॾिठोसीं असांजा जेके ख़ासि तौर ते असांजो जेको अदीब दोस्त आहे मोहम्मद इसहाक़ अंसारी, उनजो वालिद साहबु मुख़्तियारकार हो। बाबा साईं जे सिलसिले में हुन तमामु वॾा रिकॉर्ड्स हूंदा हुअसि ऐं मूंखे इज़त ॾींदो हो बाबा मसरूर जे करे। चवंदो हो त मूंखे हिंदी संस्कृत फ़क़ीर मसरूर सेखारी हो, त जेका बाबा मुख़्तियारकार हो। पोइ असां वेंदा हुआसीं साईं वटि हुते मुख़्तियारकार ऑफ़िस में। पाण कंहिं केस जे सिलसिले में जजमेंट हलाईंदो हो त मूंखे पंहिंजे भरिसां विहारींदो, मथे पंहिंजे जज वारे कटहड़े ते मथे विहारींदो। ऐं उन खां पोइ वरी जेकॾहिं को वांदकाई हूंदी हुई त घर में वरी साईं वठी हलंदो या ॿाहिरि कुर्सियूं विझराए ॾींदो, गॾिजी मानी बि साईं खाराईंदो। उते जे जिमखाने जो बि मेंबर हो। पोइ उन जे करे अदीब शाइर बि हो हुते, हिकिड़ो शाइर हुयो, जज हो, सेशन जज हो, उहो बि अला बख़्श अंसारी हो। उहो अला बख़्श अंसारी हो, हीअ साईं अला बख़्श अनीस अंसारी हो। उहो अला बख़्श अंसारी हैदराबाद जो जज हो, हीअ साईं मुख़्तियारकार हो हिते। सो उते बि असांजी जेका महफ़िल थींदी साईं वटि उहो घणो करे पोइ मां साईं खे चवंदो हुउसि, पोइ ॿुधाईंदा हुआ साईं फलाणो केॾी भॼी वियो, फलाणो केॾी भॼी वियो, फलाणो। पोइ केॾिन खे घुराईंदा हुआ, केॾी ॾिसंदा हुआसीं, जेल जो अंदरियो हिसाब बि ॾिसंदा हुआसीं। सो इहो त फ़िलहालु नंढिड़ो लाकअप हो, पर पोइ हुन जा जेके जेल जूं सख़्तियूं आहिनि ख़ासि तौर ते असां वरी पोइ पढ़ियूंसीं अयाज़ जे किताब में, त जेल जी डायरी आहे या भगत सिंह जी फांसी आहे। पोइ जेल जो तसवर त हिकिड़ो तमामु ख़तरनाक रहियो आहे, पर मूं अञा ॾिठो कोन्हे, अलाह कंदो वञा न ॾिसंदुसि मां। छो त जेल ज़ाहिर आहे, जेल जे लाइ पछतो टपो आहे त इहो केॾो न ज़ालिम आहे। जेल बि जेको असांजे महबूबनि प्यारनि खे ज़ालिम बणाए थो छॾे, जाबिर बणाए थो छॾे, खूनी कातिल बणाए थो छॾे, इहो जेल आहे। ऐं जेल खां अॻु में बि ज़ाहिर आहे जेके जाबिर आहिनि, कातिल आहिनि, उन्हनि जे लाइ त जेल ज़रूरी आहे। पर के सुठा माण्हू, के नरम तबियत जा माण्हू, के इनकलाब पसंदि माण्हू, के तब्दील पसंदि माण्हू, के रोशन ख़्याल माण्हू, के दोस्त इंसान दोस्त माण्हू, उहे बि अजाया अजाया झलजनि था, अजाया अजाया मारजनि था, अजाया अजाया क़तल थियनि था, जिन में नज़ीर अब्बासी हो, असांजा ॿिया बि खोड़, असांजा शहीद जो ही अब्दुल रज़ाक सूमरो हो, ॿिया बि GSN जा खोड़ हुआ, ॿियनि तंज़ीमुनि जा बि खोड़ हुआ। ऐं ख़ासि तौर ते इहे जेको अहिड़ी क़िस्म जे माण्हुनि जो किलिंग थिए थी, या अहिड़े क़िस्म जे इंसान दोस्तनि खे जेकॾहिं जेल में वाड़िजे थो, त इहो पोइ ॾुखु थिए थो इन ॻाल्हि जो। त उन्हनि जो त को ॾोह कोन्हे, हू त समाज खे सुठो ॾिसणु चाहिनि था। जेको समाज खे सुठो ॾिसणु चाहे त उन खे मारण जी छा मुंहिंजे ख़्याल में इहा त हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। इहो ई जीअं अयाज़ हिन ते लिखियो, हिन सर जे गदिले सेंवर में ही नील कमल बि त ॾोही आहे, को बि चकोर अंधारे में जे उॾरे थो त दरोही आहे। वी आहे बाक़ी चकोर ऊंदहि में कीअं लुटंदो, बग़ावत कंदो तॾहिं उथंदो। ऊंदहि मीन्स असांजे सिंध में जेका कुझु ज़ुल्म थिए थो, जबर थिए थो, ऊंदहि आहे। उन में चकोर हिकिड़ो इनकलाबी हिकिड़ो इंसानु आहे, इंसान दोस्त आहे, जेको उॾरणु थो चाहे, जेको हिन राति खे सुबह करणु थो चाहे। चंड ते आशिक़ आहे, उहो चंड चवे त चंड जी रोशनी थिए, असांजी सिंध सुहिणी थिए। हाणे अहिड़े हिसाब सां हीरो न आहे हिन धरतीअ ते, मूं दिलि जी देवल जोड़ी आहे, तो नफ़रत जी दीवार खई, मूं हुन जी पहाड़ उखोड़ी आहे, मूं ॻाता गीत मोहबत जा, मूं वाघ वतन जी मोड़ी आहे। हीअ सभु कुझु इन जे करे आहे, उन्हनि सुहिणनि ऐं उन्हनि शहीदनि ऐं उन्हनि मासूम इंसाननि, मासूम सिंधियुनि जे खून जे लाइ हीअ गीत आहे जेको अयाज़ लिखियो आहे। अयाज़ खे इन्हनि क़िस्म जे गीतनि ते मां सम्झां थो त उनखे नोबल प्राइज़ ॾियणु खपंदो हो। इंसान कंहिंखे थो मारे, यानी इंसान खे थो मारे। इहो जेको हिनजो अयाज़ जी जेका नज़म, अयाज़ जो जेको नज़म आहे, मां सम्झां थो इंटरनेशनल आहे। इन खे तर्जुमो करे उन्हनि ॾे मोकिलणु घुरिजे त भई तव्हां जिन खे नोबल प्राइज़ था ॾियो, त हीअ बि हिकिड़ो शाइर आहे जंहिंखे जंहिंजी तव्हांखे ख़बर ई कान्हे त हुन सिंधी ॿोलीअ में हुन दुनिया जे उन सॼे इनक़लाबी सूरत हाल खे कीअं पेश कयो आहे। ऐं इहो बि नाइंसाफ़ी आहे, ज़ाहिर आहे हुनखे जेके नोबल प्राइज़ ॾियनि था उहे असां जहिड़नि नंढनि शहरनि नंढनि मुल्कनि जीअं सिंध देश आहे, उन्हनि खे कहिड़ी ख़बर सिंध देश में कहिड़ा माण्हू रहनि था, कहिड़े क़िस्म जा माण्हू रहनि था। हालांकि इहो विचों अरसो अहिड़ो आयो जंहिंमें ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म थियो ऐं पोइ सॼे पाकिस्तान दुनिया में ख़बर पई त इहो सिंधी आहे या शाह लतीफ़ सिंधी आहे। पर पोइ बि इहो जेको नोबल प्राइज़ आहे, उहो मूंखे को इन जी प्राइज़ जी का एॾी वॾी अहमियत कान्हे, पर हू जेको नोबल प्राइज़ ॾियनि था उन्हनि खे ॾियनि था जिन खां हू वाक़ुफ़ु आहिनि। ऐं असांजी बदक़िस्मती इहा आहे त असांजो ही माण्हू जेके हिते जा माण्हू आहिनि, जीअं शेख अयाज़ आहे, शाह लतीफ़ भिटाई आहे, हैदरबई जतोई आहे, GM सैयद आहे, इन्हनि जी पसीराई उन्हनि जी दुनिया जे उन्हनि मुल्कनि ताईं नथी सघी आहे। ऐं इहो ज़ाहिर आहे कुझु असांजो बि क़सूरु आहे त असां हुनखे अहिड़े नमूने पेश कोन कयो आहे। असां रुॻो ॻाल्हि कंदासीं त साईं असांजो अदब जेको आहे आलमी अदब आहे, आलमी अदब सां टकर खाईंदड़ अदब आहे। भई आलमी अदब सां टकर खाईंदड़ हुजे या न हुजे, असांजी कोशिशि बहरहाल इहा हुजणु खपे।
मूंखे इहो चवण में आर नथो नज़र अचे, मिसाल उर्दू ज़बान में ॾिसो त हर मौज़ूअ ते किताब लिखियल आहिनि, हर मौज़ूअ ते किताब लिखियल आहिनि, पर सिंधीअ में हर मौज़ूअ ते किताब लिखियल कोन्हनि। हाणे जेकॾहिं इहो चइजे त साईं पोइ भला ॻोल्हियो, हाणे क़यामतनामे ते, हा हिकिड़ी मूंखे ख़ुशी थी क़यामतनामे ते मूं सोचियो त सिंधीअ में पोइ मूंखे हिन साईं हिन ॾिनो मेमण पंहिंजे सिंधिका वारे। सो हीअ असल में छा आहे त ॿ गॾु गॾु नाला आहिनि, उन जे करे मूंखे उन किताबु लिखियो आहे इमरान नाले सां या कंहिं नाले सां क़यामतनामे ते नाविल लिखियो आहे। भई इहा तमामु सुठी ॻाल्हि थी आहे, नाविल लिखियो आहे। और ईअं छाकाणि त उर्दूअ में बि माण्हू लिखनि था, नसीम एजाज़ी नाविल लिखिया, उन में इस्लामिक कैरेक्टर्स हुआ, या असांजी डीपलाई साहब लिखिया जंहिंमें असांजे सिंध जा जेके पीराणा कैरेक्टर्स हुआ। ईअं लिखणु घुरिजे। इहो असांजी तारीख़ जो जेके बि असांजा आहिनि, जीअं टेररिस्ट आहे जेको मियां हिनजे अल वसाए ते पंहिंजे जेको पीर पगारे जी जेका हुर तंज़ीम हुई उन ते जी नाविल लिखियो वियो आहे। तीअं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जी जेके इहे तहरीकूं आहिनि इन्हनि ते नाविल लिखणु घुरिजनि, सांघीअ ते नाविल लिखणु घुरिजे, शाह लतीफ़ ते नाविल लिखणु घुरिजे। यकीनन शाह लतीफ़ ते मूंखे यादि थो अचे असांजे मुराद अली मिर्ज़ा नाविल लिखियो हो, जेको लतीफ़ रिसाले में साईं ब्रोई साहब जो रिसालो हो, उन में इहो छपिबो हो। शाह लतीफ़ इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो हो या कंहिंजो हो, बहरहाल उन में मुराद अली मिर्ज़ा इहो नाविल लिखियो हो।